कराची मलिर ज़ैद MT डायरेक्टर रज़ा मोहम्मद महर, सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन के सदर इंजीनियर हबीबुल्लाह मेमण, ZMT मैनेजर मोहम्मद सलीम बुर्दी मेमण ॻोठ में सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन के तावन सां हलंदड़ सेहत मर्कज़ ZMT अस्पताल जो दौरो करे तरक्याती कमनि तोड़े ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते ZMT डायरेक्टर रज़ा मोहम्मद महर चयो त मेमण ॻोठ मलिर जे बहिराड़नि जो मर्कज़ आहे। मौजूदा महांगाई के दौर में निजी अस्पतालों में इलाज कराइण पोरिया तबके जे वसरी ॻाल्हि नाहे। ZMT अस्पताल रोज़ानो के बुनियाद ते समें शहरनि खे दवाउनि सां गॾु इलाज जूं सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। असांजी तंज़ीम जो बुनियादी मक़सद इंसान ज़ात जी ख़िदमत करण आहे। SDO सदर इंजीनियर हबीबुल्लाह मेमण चयो त ZMT अस्पताल मेमण ॻोठ समेत भर पासे वारे इलाइक़नि जी तमाम माण्हुनि खे बिना फ़र्क़ जे माहिर डॉक्टरनि की मौजूदगी में बेहतर इलाज जूं सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। जल्द अस्पताल में वधिक ॿियूं सहूलियतूं पिण आंदियूं वेंदियूं त जीअं हितां जा रहवासी वधिक तिबी सहूलियतूं माणे सघनि। वधिक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।